किंजर डंड दोस्तों असी हींअर किंजर डंड ते आया आहियूं। ही किंजर डंड है हिते असांजी रात जो हिकिड़ो प्रोग्राम रखियल है। उन प्रोग्राम में असी शरीक थींदासीं। असी हींअर किंजर डंड ते पहुता आहियूं। अदा रस्सी लॻल है। नज़ीर कात्यार ॾींदो नज़ीर ॾींदो किंजर डंड जी टिकट वठण जे लाइ जेको आहे सो नज़ीर कात्यार नंबरा असां मां त पट ही जेको आहे प्रोग्राम रखियल आहे हिन पासे किंजर डंड किंजर झील हटन ते असां ॾिठो आहे। अवां किथे आयो इहो ॿुधायो, किथां हलिया विया? ही किंजर ते उहे होटलूं आहिनि जिथे किंजर ते माण्हू जेके घुमण वारा ईंदा आहिनि ऐं उहे ॾिसंदा आहिनि त हिते माण्हू घुमंदा आहिनि। ही ॿेड़ियूं बीठियूं आहिनि जिन ते माण्हू चढ़ी घुमनि था किंजर ऐं नूरी जी मज़ार ते वञनि था। असां नूरी जी मज़ार किथे आहे? उहा अंदरि आहे, नज़र कोन ईंदी ताका। सही ॻाल्हि आहे। हे हिते मुख़्तलिफ़ पॉइंटूं आहिनि जिते माण्हू घुमण जे लाइ अचनि था, पोइ हिन किंजर जे पाणी में विझनि बि था। ही किंजर जो पाणी चढ़ी वियो आहे काफ़ी सारो। हिन पॉइंट ते हा हिन पॉइंट ते साईं हरनि खे बुलायो त थोरो किंजर जो मज़ो वठूं। असीं हींअर किंजर ते आहियूं ऐं असीं किंजर जो हुन पॉइंट ते आहियूं जिथे प्रोग्राम आहे। असीं ही किंजर जा हट ठहियल आहिनि जिते माण्हू अचनि था ऐं रहनि था, जेके हिते फैमिलियूं घुमण फिरण अचनि थियूं। असीं किंजर जी मुख़्तलिफ़ पॉइंटूं तव्हांखे ॾेखारींदासीं ऐं ॾेखारियूं त तव्हांखे त हिन पासे हिन पासे शामियानो लॻल आहे। ही प्रोग्राम आहे ऐं हिते ही अॼु प्रोग्राम आहे ऐं हिन प्रोग्राम में असां जेको सो शरीक थींदासीं ऐं अॼु राति जेकी आहे असां किंजर ते गुज़ारींदासीं। असीं तव्हांखे ॾेखारियूं पिया ही किंजर जी सभु पॉइंटूं आहिनि ऐं हिते जेको आहे सो इंतिहाई ख़ूबसूरत माहौल ऐं ख़ूबसूरत पॉइंटूं आहिनि जेके तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं हिते फैमिलियूं अचनि थियूं ऐं उहे हे हाइटनि ऐं इन्हनि में रहनि थियूं अची। जी आई दोस्तो ॾिसंदा हूंदव त हे किंजर जे किनारे ते जेको आहे से पार्क ठहियल आहिनि ऐं साम्हूं पाणी आहे ऐं हीअ हिते फैमिलियूं अचनि थियूं ऐं इंजॉय कनि थियूं। ऐं अॼु जेको आहे सो मोकल जो ॾींहुं त कोन्हे को, पर असां प्रोग्राम जे लिहाज़ सां ऐं तव्हां ॾिसंदा हूंदव त परियां स्क्रीन ते कुझु फैमिलियूं बीठल बि आहिनि ऐं हिते ॾाढो माहौल बहितरीनु माहौल आहे। जी ही साम्हूं जेके दोस्त आहिनि उहे वञनि था ऐं हीअ साम्हूं होटल आहे जंहिंजो नालो आहे नूरी रेस्टोरेंट ऐं उते कुझु दोस्त वेठल आहिनि इंतज़ार में। असां उन्हनि ॾे वञी रहिया आहियूं, उन सां मिलंदासीं। ऐं हीअ तव्हांखे ॾेखारियूं त हीअ साम्हूं मस्जिद बि ठहियल आहे किंजर जे किनारे ते ऐं उहे जेके रेस्टोरेंट ते वेठल आहिनि नूरी रेस्टोरेंट ते वेठल आहिनि हीअ तव्हांखे ॾेखारियूं पिया। ऐं इहे महिमान आहिनि उन प्रोग्राम में शिरकत थियण शरीक थियण जे लाइ आया आहिनि। ऐं हीअ प्रोग्राम जेको आहे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हीअ गस्ट आहे उस्तादनि जी हिकिड़ी तनज़ीम आहे, उन्हनि जो प्रोग्राम आहे अॼु राति। ऐं उन प्रोग्राम में शरीक थियण लाइ दोस्त आया आहिनि ऐं हिते नूरी रेस्टोरेंट ते जेको सो चांहि पी रहिया आहिनि। जी ही हिन पासे उन नूरी रेस्टोरेंट जे साइड ते ही बिल्कुलु किंजर जे किनारे ते आहे। ही तव्हांखे पाणी ॾेखारियूं पिया। ही सिज जेको आहे उहो हाणे वापसी जे मंज़िल तरफ़ वञी रहियो आहे ऐं ही तव्हां ॾिसो पिया त पाणी आहे किंजर जो। ऐं हीअ होटल जेकी आहे सा किंजर जे बिल्कुलु किनारे ते आहे ऐं हिन होटल ऐं हिन किंजर जे किनारे खे ॾिसी तव्हां महसूसु कंदा हूंदव त हीअ सिंध केॾी ख़ूबसूरत आहे ऐं हिन सिंध जा माॻ जेके आहिनि उहे केॾा ख़ूबसूरत आहिनि ऐं हिते तफ़री माॻ जेके आहिनि उहे केॾा ख़ूबसूरत आहिनि। हीअ तव्हां ॾिसंदव त हीअ किंजर जो पाणी बि ॾिसिजे पियो ऐं हीअ सॼी किंजर जी ढंढ आहे ऐं उन किंजर जी ढंढ ते बिल्कुलु वेझो ई मथां ई किनारे ते हीअ नूरी रेस्टोरेंट ठहियल आहे। हीअ तव्हांखे आउं ॾेखारियां त हीअ नूरी रेस्टोरेंट आहे ऐं हिन पासे जेको आहे सो नालो रेस्टोरेंट ते लिखियलु आहे पर नूरी जेको आहे उहो कटिजी वियो आहे।